लॉकडाउन सबब फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारींदड़ मज़दूरनि खे कार्ड साड़ण ॻिची में पइजी विया। खेंजू लॻ बेरूटा जे रहवसियनि पारां राशन ऐं एहसास किफ़ालत प्रोग्राम जी रक़म न मिलण करे दिलशिकस्ता थी हिकु ॾींहुं अॻु में क़ौमी सुञाणप कार्ड मच में उछलाए छॾिया हुआ। उन खां पोइ रेती पुलिस एक्शन वठंदे मज़दूरनि जे घरनि ते चढ़ाई कई, जंहिंखां मज़दूर घर छॾे फरार थी विया ऐं दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। एहतजाज कंदे सुञाणप कार्ड साड़ींदड़ अब्दुल क़यूम शर ऐं जान मोहम्मद शर ॿुधायो त साईं असां पंहिंजे सिरतगारी कंदा हुआसीं, उहा बंदि थी वई लॉकडाउन जे करे। हाणे असां पंहिंजो हिकु ॾींहं जो खाधो पीते जो सामान न हुजे, उन में अची करे असां उहे नकुल कापियूं जेके असां साड़ियूंसीं मुख़्तियार कार रोज़ आसरा जे ॾरकी वारो अॼु ॼां थो सुबुह ॼां थो असां उहे कापियूं साड़ियूं, नंढड़ा बच्चा पाण खे पाण ॿाहिरि ॾेई न साड़ियूं। असां चयो असांखे राशन मिलंदो, राशन जे ज़रिए असांखे पुलिस में असां ते वरी राति अची वई आहे, असां ते रेट आहिनि मारो मार आहे हीअं कयो। स्पेयर फोटो कापियूं साड़ियूं त मुख़्तियार कार ॾेर की अशरफ पेता बि रोज़ असांखे आसरा जे लॉकडाउन थी वियो आहे, मज़दूरी बंदि आहे, हर शइ बंदि आहे। असां हुनजे करे स्पेयर फोटो कापी साड़ियूं राति असांजे घरनि में पुलिस आहे, असां दरपदर आहियूं, नंढा बच्चा आहिनि, असां काॾे वञूं। कंदा छा आहियो तव्हां? मज़दूरी कंदा आहियूं साईं। असांखे पुलिस चवे थी गिरफ़्तारी जो, असां कहिड़ो ॾोह कयो आहे। सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ पारां कंहिं बि क़िस्म जो राशन न ॾिनो वियो हो ऐं न ई कंहिं चूंडियल नुमाइंदनि में का सार लधी हुई, जंहिं सबबु सुञाणप कार्ड साड़िया हुआ। असांखे ख़बर न हुई त कार्ड साड़णु क़ौमी ॾोह आहे। एहतजाज कंदे वधीक उन्हनि चयो त असांजी ज़िंदगी बचायो, असांखे राशन न घुरिजे। लॉकडाउन सबबु बुखूं काटे रहिया आहियूं, खाइण लाइ कुझु बि न आहे। बुख सबबु राति जो ॿार निंड बि नथा कनि। उन्हनि चयो त तंग थी करे पंहिंजा क़ौमी शनाख़्ती कार्ड साड़े छॾिया त जीअं ईंदड़ इलेक्शन में वोट बि कास्ट न करे सघूं। पुलिस असांखे तंग कयो त पाण सां गॾु पंहिंजनि बचनि खे बि साड़े छॾींदासीं। कैमरा टीम सां गॾु उस्मान पयार, अवामी आवाज़ टीवी, खेंजू। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।